अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलिफ लाम रा। ही आयतूं निहायती हिकमत ऐं दानाईअ वारे किताब जूं आहिनि। छा माण्हुनि लाइ हीअ हिकु अजब जी ॻाल्हि आहे त असां मंझाइनि ई हिकु मर्द यानी कामिल ते पंहिंजी वही मोकिलियूं त माण्हुनि खे ख़बरदार करे ऐं जिन ईमान आंदो आहे तिन खे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि लाइ वाकई संदसि पालणहार वटि तमामु वॾो मर्तबो यानी ॾाढी इज़त ऐं आला मक़ाम आहे। जंहिंजे असहाबिन जो इहो मर्तबो आहे त उन्हनि जे नबीअ जो संदसि रब वटि कहिड़ो मर्तबो ऐं मान हूंदो। सो काफ़िर ऐं हक़ जा मुनकर छा ॼाणी ऐं काफ़िर चवनि था त बेशक ही शख़्स त पधरो जादूगर आहे। इंसानो यकीनन तव्हांजो परवरदिगार त उहो आहे जे आसमाननि ऐं ज़मीन खे 6 ॾींहंनि में ख़लक़ियो ऐं पोइ अर्श ते मुस्तवी यानी क़ाइम थियो। उहो ई पंहिंजे कमनि जी रिथ रथींदड़ आहे ऐं पंहिंजे अज़ीम काइनात खे हलाए रहियो आहे। संदसि इजाज़त यानी हुकुम या इज़न खां सवाइ को बि शफ़ाअत करण वारो या सिफारिश नथो करे सघे। उहो ई अव्हां जो पालणहार आहे। तंहिं करे संदसि इबादत करियो। पोइ छा तव्हां नसीहत नथा पिरायो या नसीहत न वठंदो? इंसानो उन ॾांहुं ई तव्हां सभिनी खे मोटणो आहे। अल्लाह जो वाइदो सचो आहे। बेशक उन ई ख़ल्क़ खे पहिरीं पैदा कयो आहे, उहो ई ॿीहर पैदा कंदो त जीअं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे संदन कमनि जो पूरो अदल ऐं इंसाफ़ सां अजूरो ॾे ऐं जिन कुफ्र कयो तिन लाइ टहिकंदड़ पाणी ऐं ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। उन करे जो उहे कुफ्र कंदा हुआ। उहो ई आहे जंहिं सिज खे रोशन ऐं चंड खे नूर वारो चमकंदड़ कयो ऐं उन जूं मंज़िलूं मुक़रर कयाईं यानी गर्दिश में जकड़ियाईं त जीअं तव्हां तारीख़ुनि महीननि ऐं सालनि जो ॻाणेटो ऐं वक़्त जो हिसाब मालूम कयो। ऐं अल्लाह उहो निज़ाम पर हक़ पैदा कयो आहे ऐं हू पंहिंजूं आयतूं जिन खे इल्म आहे उन्हनि लाइ खोले खोले बयान करे थो। यकीनन रात ऐं ॾींहं जे बदिलजण में ऐं जेकी कुझु आसमान ऐं ज़मीन में अल्लाह पैदा कयो आहे तंहिं में मुत्तक़ीन यानी परहेज़गारनि ऐं अल्लाह जी नाफ़रमानियुनि खां बचंदड़ माण्हुनि लाइ अल्लाह जी कुदरत ऐं हिकमत जूं तमामु वॾियूं निशानियूं आहिनि। बेशक जेके माण्हू असां सां मिलण जी उम्मीद नथा रखनि ऐं आरज़ी दुनिया जी ज़िंदगी ते राज़ी ऐं मुतमइन थी रहिजी विया आहिनि ऐं जेके असां जे आयतुनि वाज़े ऐं खुलियल निशाननि खां पिण गाफ़िल ऐं बेख़बर आहिनि उन्हनि लाइ जहन्नम आख़िरी ठिकाणो आहे। बिसबब उन्हनि जे करतूतनि यानी ग़लत अक़ीदनि नाफ़रमानियुनि बदअमलनि ऐं बुराइनि जे बदिले जेके हू कंदा रहनि था। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया उन्हनि खे संदन पालणहार संदन ईमान आणण जे बदिले में कामयाबीअ ऐं सआदत जी सिधीअ राह ते हलाईंदो ऐं खेनि पंहिंजे फज़ल व करम सां नेमत सां भरियल बागनि ताईं पहुचाईंदो जिन जे दामन में नहरियूं वहंदड़ हूंदियूं। उन ई जन्नत में संदन पुकार या दुआ हूंदी सुब्हानक अल्लाहुम्मा ए अल्लाह तू पाक आहीं। ऐं अहिड़नि जन्नतियुनि जी पाण में मिलण वक़्तु दुआ हूंदी सलाम अलैकुम सलामती हुजेव यानी संदन आदर भाव सलाम आहे। ऐं संदन आख़िरी विर्द ऐं दुआ उहा हूंदी त अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सब हम्द सना तारीफ़ ऐं शुक्र जहाननि जे पालणहार लाइ ई आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह माण्हुनि खे संदन अमलनि जे करे एतिरो ई जल्दी बुराई पहुचाए हा जेतिरो हू दुनिया में पंहिंजी भलाई ऐं फ़ाइदे लाइ जल्दबाज़ी कनि था त संदन कम कॾो को पूरो थी चुको हुजे हा। पर अल्लाह जो इहो उसूल ऐं तौर तरीक़ो या सुन्नत न आहे। पोइ जेके असां सां मुलाक़ात करण जी उम्मीद ई नथा रखनि तिन खे असां हिर ॾेई छॾी आहे त भले पंहिंजी तुग़यानीअ यानी सरकशीअ में भटकंदा रहनि। ऐं इंसान जो त इजो इहो हाल आहे जो जॾहिं मथिस का तकलीफ़ अचे थी त पासो वराईंदे या वेठे या बीठे असांखे पुकारे थो हर वक़्तु ॿाॾाए थो। ऐं जॾहिं असीं संदसि तकलीफ़ दूर करियूं था या उन जे ॾुख रंज या मुसीबत खे टारियूं था त ईअं नाशुक्रो थी हली वञे थो ॼण हुन पंहिंजी तकलीफ़ में जेका खेसि पहुती हुई असांखे पुकारियो ई न हो। अहिड़ी तरह लीको लंघे वञण वारनि लाइ संदसि अमल सिंगारिया विया आहिनि जेके हू कंदा रहनि था। ऐं बेशक तव्हां खां अॻु असां केतिरनि ई उरूज ते पहुतल क़ौमनि
या उम्मतुनि खे तबाह बर्बाद ऐं नास करे छॾियो जॾहिं उन्हनि ज़ुल्म कयो, जेतोणीकि उन्हनि वटि संदन रसूल चिटियूं निशानियूं खणी आया, पर हू ईमान आणण वारा न हुआ। अहिड़ीअ तरह असीं ॾोहारी क़ौम खे सज़ा ॾींदा आहियूं। हाणे असां ज़मीन ऐं उन खां पोइ तव्हांखे जाइ नशीन कयो त ॾिसूं तव्हीं कीअं था अमल करियो। ऐं जॾहिं खेनि असांजूं वाज़िह आयतूं पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त जेके असां सां मुलाक़ाती थियण जी उम्मीद नथा रखनि, यानी क़यामत जे ॾींहुं असां सां मिलण जा मुनकर आहिनि, से चवंदा त हिन खां सवाइ ॿियो क़ुर आण या उन खे मिटाए या बदिलाए या फेरफार कर। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त मूंखां इहो थी ई नथो सघे, मूंखे इहो इख्तियार ई न आहे जो पंहिंजे तरफ़ां इन में फेरफार करियां। मां त रुगो उन जी ताबेदारी कंदड़ आहियां जेकी मूं ते वही कयो वञे थो। जेकॾहिं मूं पंहिंजे रब जी नाफ़रमानी कई त मां हिकु अज़ीम ॾींहुं यानी क़यामत जी होलनाक ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं अल्लाह घुरे हा त न आऊं अव्हांखे इहो क़ुर पढ़ी ॿुधायां हा, इन खे अल्लाह अव्हांखे इन जी का ॼाण ॾे हा। आख़िर तव्हां इन क़ुर में फेरफार जो बेहूदो मुतालिबो छो करे रहिया आहियो? तव्हां त ॼाणो था मां उम्मी अहिड़ो सचो कलाम तव्हां जे अॻियां बयान करे रहियो आहियां ऐं आऊं तव्हां वटि मञियल अमीन सचो ऐं वफ़ादार बि आहियां। हिन खां अॻु आऊं तव्हां जे विच में 40 साल उमिरि गुज़ारे चुको आहियां। छा पोइ बि तव्हां अकुल खां कमु नथा वठो? पोइ उन खां वधीक ॿियो केरु ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह ते कूड़ो ठाहे या संदसि आयतुनि ऐं निशाननि खे कूड़ो करे? यकीनन मुजरिम कॾहिं बि कामयाब न थींदा, न छुटंदा। इहे उहे मुशरिक अल्लाह खां सवाइ जिन खे पूॼींदा आहिनि, से न की खेनि नुक़सान पहुचाए सघनि था ऐं न वरी को नफ़ो, ऐं पिणु बुतनि लाइ चवनि था त उहे अल्लाह वटि असांजी सिफारिश करण वारा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा तव्हां अल्लाह खे अहिड़ी शइ जी ख़बर ॾियण चाहियो था जंहिंखे हू अल्लाह न आसमाननि में थो ॼाणे सुञाणे न ज़मीन में? उहो पाक आहे ऐं उहो बुलंद बाला आहे। उन्हनि खां जिन सां खेसि शरीक कंदा आहिनि ऐं असुल में सभु इंसान शुरूअ में हिकु ई उम्मत हुआ, पर पोइ इख़्तिलाफ़ कयाऊं, यानी जुदा जुदा तौर तरीक़ा ऐं अक़ीदा इख्तियार करण करे नाफ़रमान ऐं सरकश थी विया। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तुंहिंजे रब तरफ़ां हीअ ॻाल्हि पहिरियां ई तय न हुजे हा त यानी दुनिया में मोहलत ऐं आख़िरत में सभु कंहिंखे पूरो पूरो बदिलो ॾियण, त जिन ॻाल्हियुनि में हू इख़्तिलाफ़ करे रहिया आहिनि तिन जो फ़ैसिलो थी वञे हा। पर अल्लाह जो कानून ऐं सुन्नत अटल आहे, तंहिं करे हू ईअं करणु नथो चाहे। ऐं उहे हक़ जा मुनकर या काफ़िर चवनि था त संदसि पालणहार तरफ़ां मथस मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते का निशानी छो न लाथी वई आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त गैब जो इल्म त सिर्फ़ अल्लाह खे आहे। पोइ तव्हां बि इंतज़ार कयो ऐं बेशक आऊं बि अव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़नि मां आहियां त तव्हां जे हिन बेजा इसरार करण जो नतीजो छा थो निकिरे। ऐं जॾहिं असां माण्हुनि खे मुसीबत पहुचण खां पोइ खेनि पंहिंजी रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं त उते जो उते उहे असांजी आयतुनि जे बारे में चालबाज़ी करण लॻंदा आहिनि ऐं बारीक बीनीअ सां हीलेबाज़ी ऐं चालाकियूं करण लॻंदा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अल्लाह तव्हांजी इन्हनि चालाकियुनि खां रिथ रथण में ॾाढो तेज़ आहे ऐं अव्हां जेके चालबाज़ियूं करियो था या मकर ऐं हेले साज़ी करियो था, से बेशक असांजा मलाइक लिखंदा वञनि था। काफ़िरनि जी निशाननि या मौजज़नि तलब करण ते अल्लाह ताला अञा वधीक पंहिंजे एहसान बयान कंदे फरमायो त इहो अल्लाह ई आहे जेको तव्हांखे बर ऐं बहर यानी खुश्की ऐं पाणीअ में सैर कराए थो। पोइ जॾहिं तव्हां ॿेड़ियुनि में सवार थियो था ऐं सिधियुनि हवाउनि या मवाफ़क़ हवा जी मदद सां उहे उन्हनि माण्हुनि खे खणी हलनि थियूं त उहे ॾाढा ख़ुशि ऐं सुरहा थींदा आहिनि। पोइ ओचितो खेनि अणाओ वाव अची पहुचंदो आहे। हर तरफ़ खां खेनि पाणीअ जूं वीरूं ऐं मौजूं अची घेरींदियूं आहिनि ऐं भाईंदा आहिनि त हाणे उन्हनि में यानी मौजुनि में घेरजी विया आहियूं। बचण जी का बि वाह न आहे। तॾहिं ख़ुदाए ज़ुलजलाल खां सवाइ ॿी का बि हस्ती खेनि यादि न ईंदी आहे। तॾहिं पंहिंजे दीन खे अल्लाह लाइ ख़ालिस करे दुआऊं घुरंदा आहिनि त
ए असांजा रब, जेकॾहिं तो असांखे हिन मुसीबत मां निजात ॾिनी त असीं ज़रूर शुक्र कंदड़नि मां थींदासीं। पोइ जॾहिं हू यानी अल्लाह खेनि छुटकारो ॾींदो आहे त उते जो उते ज़मीन में यानी मुल्क में नाहक सरकशी ऐं बग़ावत करण लॻंदा आहिनि। ए इंसानो यादि रखो त तव्हांजी शरारत यानी बग़ावत या सरकशी जो वबाल तव्हांजे मथां आहे। दुनिया जी ज़िंदगी जा थोड़ा ऐं आर्ज़ी मज़ा आहिनि से माणे वठो। आख़िर तव्हांखे असां ॾांहुं ई मोटणो आहे। पोइ तव्हां जेकी कुझु कंदड़ आहियो उनजी जी तव्हांखे पूरी सुध ॾींदासूं। बेशक हिन दुनिया जी ज़िंदगीअ जंहिंजे नशे में तव्हां मस्त आहियो ऐं असांजी पधरियुनि ऐं वाज़िन निशाननि ते अव्हांजी अखी नथी ॿुॾे, उनहीअ जो मिसाल ईअं आहे जीअं आसमान मां असां पाणी वसायो त ज़मीन जी पैदावार गुंजान थी पैदा थी, जंहिं मां इंसान ऐं जानवर खाईंदा आहिनि। एसी ताईं जो ज़मीन यानी पोख पुर रौनक खुशनुमा ऐं वणंदड़ थी पए ऐं संदन मालिकनि ईअं पए भायो त उन ते क़ादिर आहिनि, यानी बस इजो था उन पोख मां फ़ाइदो वठनि ऐं लापारो लुड़नि त ओचितो राति जो या ॾींहं जो असांजो हुकुम अची पहुतो ऐं असां उनहीअ सरसब्ज़ शादाब ऐं दिल खे सुरूर ॾींदड़ नज़ारे खे भड़ भांग लुड़ियल या भेलियल करे छॾियो, ॼण त उते कल्ह का शइ ई न हुई। अहिड़ीअ तरह असीं निशानियूं खोले बयान कंदा आहियूं उन्हनि माण्हुनि लाइ जेके यानी कुझु सोच ऐं फिक्र रखनि था। ऐं इंसानो तव्हां ख़्वामख़्वाह हिन आर्ज़ी दुनिया जे फ़रेब ऐं फंदे में छो फासी पिया आहियो। मथीं मिसाल खे दिल सां हंडायो ऐं अल्लाह खां हिदायत तलब करियो ऐं यादि रखो त अल्लाह पंहिंजे बाननि खे सलामतीअ वारी दारुल बका यानी जन्नत वारी माद ॾांहुं सॾी रहियो आहे ऐं हू जंहिंखे चाहींदो आहे तंहिंखे पंहिंजी तकवीनी मशियत ऐं हिकमत सां कामयाबीअ सआदत ऐं निजात जी सिधी राह ॾेखारींदो आहे। जेके माण्हू भलाई कंदड़ आहिनि उन्हनि लाइ भलाई आहे ऐं अञा बि वधीक भलाई जेका शायदि अव्हां सोचे बि न सघो। जन्नत त अहिड़नि लाइ ई आहे, पर जन्नत में रब्बुल इज़्ज़त जे दीदार जहिड़ी नेमत सां पिण नवाज़ा वेंदा ऐं अल्लाह जे फज़ल ऐं करम सां संदसि रिज़वान पिण मथिन हूंदो। न उन्हनि जे चेहरनि ते काराण हूंदी ऐं न ज़िल्लत या ख्वारी। इहे ई जन्नती आहिनि, हो उन में हमेशा रहण वारा हूंदा ऐं जिन बुरायूं कमायूं उन्हनि खे संदन कयल बुराईअ जी बराबर जज़ा ऐं सज़ा हूंदी ऐं मथिन ज़िल्लत ऐं रुसवाई छायल हूंदी। उन्हीअ ॾींहुं अल्लाह जे अज़ाब खां खेनि को बि बचाइण वारो न हूंदो ऐं उन्हनि जे मुंहं जी काराण ऐं सियाहीअ जो इहो आलम हूंदो ॼण त उन्हनि जे मुंहं खे अंधेरी राति जे हिकु टुकड़े यानी ऊंधाईअ या कारी तह वेड़े छॾियो आहे। इहे ई दोज़खी आहिनि जिते हू हमेशा रहंदा। जंहिं ॾींहुं असीं उन्हनि सभिनी खे पंहिंजे हुज़ूर में गॾु कंदासीं, पोइ शिरक करण वारनि खे चवंदासीं त तव्हां ऐं तव्हांजा उहे शरीक जिन खे अल्लाह जे बराबर कंदा हो या ख़ुदा बणाए रखियो हो पंहिंजे हंध ते बीहो, पोइ संदन विच में जुदाई विझंदासूं। उन्हीअ वक़्तु संदन शरीक यानी महबूद चवंदा त ए मुशरिको अवीं असांखे न पुॼींदा हुआ, बस असां ऐं तव्हांजे विच में अल्लाह ई काफ़ी शाहिद आहे ऐं हू ॼाणे थो त असीं त तव्हांजी इबादत गुज़ारी खां यकीनन बेखबर हुआसूं। बस पोइ उते हर हिक खे चङी तरह पतो पइजी वेंदो त जेकी कुझु हुन अॻिते मोकिलियो हुयो तंहिंजी हक़ीक़त छा हुई ऐं संदन अमलनि में केतिरी इलाहियत, केतिरी फर्माबरदारी ऐं केतिरी दुनियादारी ऐं केतिरो ॾेखाव हो। ऐं यादि रखो त आख़िर सभु पंहिंजे हक़ीक़ी मौला ॾांहुं मोटाया वेंदा ऐं उन्हनि जेके कूड़ घड़िया या ठला ठाहिया हुआ से सभु खाइण भुलिजी वेंदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त उहो केरु आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन मां तव्हांखे रोज़ी ॾींदो आहे, या उहो केरु आहे जेको कननि ऐं अखियुनि जो मालिक आहे, ऐं उहो केरु आहे जेको जीअरे खे मुअल मां ऐं मुअल खे जीअरे मां कढंदो आहे, ऐं केरु आहे जेको जहाननि जे हलाइण जो इंतज़ाम मामलात जी तदबीर कंदो आहे। बस यकीनन चई ॾींदा त अल्लाह। चओ त पोइ तव्हां अल्लाह खां शिरक करण खां नथा ॾिजो, बस उहो ई त तव्हांजो हक़ीक़ी रब आहे। सो हक़ खां पोइ गुमराही खां सवाइ ॿियो छा रहियो? पोइ तव्हां केॾांहुं फिराया या भुलाया पिया वञो। उन तरह ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब जी ॻाल्हि फासिकनि यानी नाफरमाननि, बदकारनि ऐं सरकशनि लाइ सही साबित थी त बेशक उहे कॾहिं बि ईमान आणण वारा न आहिनि।
ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त अवां जे महबूदनि मां को आहे जेको मखलूकात जी पैदाइश जी इब्तिदा कंदो हुजे ऐं वरी उनखे ॿीहर या बार बार पैदा करे सघे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त अल्लाह ही मखलूक खे पहिरियां बि पैदा कंदड़ आहे ऐं वरी बि उनखे उहो ई ॿीहर पैदा कंदो। पोइ तव्हां केॾां भटकाया या उबता फिराया वञो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो छा तव्हां जे शरीकनि मां को अहिड़ो आहे जेको हक़ ॾांहुं रहनुमाई करे सही रस्तो ॾेखारे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अल्लाह ही सही रस्ते ॾांहुं रहनुमाई करे थो। छा पोइ जेको सही राह जी रहनुमाई करे थो उहो हिन ॻाल्हि जो ज़्यादा हक़दार आहे त उन जी पैरवी ऐं ताबेदारी कई वञे जेको खुद भी रस्तो नथो लही सके सिवाय उनजे जो उनखे रस्तो ॾेखारियो वञे, यानी हू खुद भी मोहताज आहे खेस को रस्तो ॾेखारे ऐं उनजी रहनुमाई करे। पोइ ए इंसानो तव्हांखे छा थी वियो आहे, अवां कहिड़ो ऐं कीअं था फ़ैसिलो करियो ऐं उन्हनि माण्हुनि मां घणा रुगो गुमान यानी क्यास ऐं वहम जा पोइ लॻ आहिनि। यकीनन गुमान यानी क्यास आराई ऐं वहम हक़ जे मुक़ाबले सची ॻाल्हि जे सम्झण में कुझु बि कम नथो अचे। बेशक हू जेकी कुझु कनि था सो अल्लाह चङी तरह ॼाणींदड़ आहे। हीउ क़ुरान को अहिड़ो न आहे जो अल्लाह खां सवाइ घड़ियो वञे, यानी मुमकिन ही न आहे जो गैरुल्लाह जी तरफ़ खां घड़ियो वञे, बल्कि ही त जेको कुझु अॻ में नाज़िल थी चुको आहे तंहिंजो तस्दीक कंदड़ ऐं अल किताब यानी अल्लाह जे समूरनि किताबनि जी तालीम जो तफ़सील पिण आहे। इन में को बि शक न आहे त ही जहाननि जे पालणहार तरफ़ां नाज़िल कयल आहे। उन खां पोइ बि छा माण्हू चवनि था त उहो क़ुरान हिन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण घड़ियो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो भला अहिड़ी हिकु सूरत ठाहे ॾेखारियो तव्हांखे खुली आछ या चैलेंज आहे ऐं अहिड़े क़ुरान ठाहिण लाइ अल्लाह खां सवाइ जंहिंखे मदद लाइ सॾे सघो सॼो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। बल्कि असल हक़ीक़त इहा आहे त जेका शइ सनन नाक़िस इल्म ऐं सम्झ में ई न आई ऐं जंहिंजी हक़ीक़त बि अञा मथनि ज़ाहिर न थी आहे तंहिंखे उन्हनि हरू भरू खणी कूड़ो ॼातो। अहिड़ी तरह अॻिन क़ौमुनि बि असांजे सचे कलाम ऐं खुलियल निशाननि खे कूड़ो कयो हो। पोइ ॾिस त अहिड़नि ज़ालिमनि जो हशर कहिड़ो थियो। उन्हनि मां को उन अल्लाह जे कलाम क़ुरान ते ईमान आणे थो ऐं उन्हनि मां को उन ते ईमान नथो आणे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो रब शरारतनि ऐं फितने करण वारनि फसादिन खे खूब ॼाणे थो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी समझाइण खां पोइ बि जेकॾहिं तोखे कूड़ो भाइनि त खेनि चयो त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अमल आहे ऐं तव्हां लाइ तव्हांजा करतूत जेकी आऊं करियां थो तंहिंखां तव्हां बरी यानी छुटल ऐं आजा आहियो ऐं जेकी कुझु तव्हां करियो था उन खां आऊं बरी यानी छुटल ऐं आजो आहियां। ऐं उन्हनि मां के तोॾां कन ॾेई ॿुधनि था ऐं तूं सम्झी थो त उहे अल्लाह जो कलाम ॿुधी हक़ जी ताबेदारी कंदा, पर हक़ीक़त इहा आहे त हू ॿुधनि ई नथा। त पोइ छा तूं अहिड़नि ॿोड़नि खे कुझु ॿुधाए सघंदे जेतोणीक हू सम्झंदा ई न हुजनि ऐं उन्हनि मां के तुंहिंजे तरफ़ तकींदा आहिनि ऐं तूं सम्झंदो आहीं त चङी तरह ध्यान सां तोखे ॿुधी रहिया आहिनि पर संदन दिलूं फिरियल आहिनि। पोइ छा तूं अहिड़नि अंधनि खे राह ॾेखारे सघंदे जेके ॾिसी न सघंदा हुजनि। बेशक अल्लाह त कॾहिं बि माण्हुनि ते ज़रे जेतिरो बि ज़ुल्म करण वारो न आहे, पर माण्हू पाण ई पंहिंजे मथां ज़ुल्म कनि था ऐं अल्लाह जी इनायत कयल अताउनि जहिड़ो अकुल फहम या सम्झ खां कमु नथा वठनि ऐं अंधा गूंगा ऐं ॿोड़ा थी वेही रहिया आहिनि ऐं हठ ज़िद अनाद बुग़्ज़ ऐं हसद में अची हक़ जो इनकार कनि था ऐं इन फ़ानी आर्ज़ी दुनिया में मस्त थी विया आहिनि। पर खेनि विसारण न घुर्जे त जंहिं ॾींहुं अल्लाह खेनि गॾु कंदो त हू दुनिया जी ज़िंदगीअ बाबति उहो ख़्यालु कंदा ऐं लॻंदो त ॼण ॾींहं जी हिकु घड़ीअ खां सवाइ वधीक तरसिया ई न हुआ ऐं हू हिकु ॿिए खे बावजूद बरज़ख यानी क़बर में केतिरे वक़्त गुज़ारण खां पोइ बि सुञाणींदा। यादि रखो त जिन अल्लाह सां मुलाक़ाती थियण ऐं आख़िरत जे ॾींहं खे कूड़ो ॼातो उहे वाक़ई घाटे यानी नुक़सान या टोटे में रहिया ऐं उहे हिदायत हासिल करण वारा न हुआ। ऐं ए पैगंबर
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां उन्हनि हक़ जे मुनकरनि सां जेके वईद ऐं बुरे अंजाम जा वाइदा कया तुंहिंजो कुझु हिसो तुंहिंजे जीअर तोखे ॾेखारियो त उन खां अॻु तोखे वफ़ात ॾियूं ऐं पोइ जेको उन्हनि जो हशर थियणो आहे सो करियूं। बहरहाल उन्हनि खे आख़िर असां ॾांहुं ई मोटणो आहे। पोइ हू जेकी करे रहिया आहिनि तंहिं ते अल्लाह चङी तरह शाहिद आहे ऐं हर हिकु उम्मत लाइ हिकु हिदायत वारो रहबर ऐं रहनुमा रसूल आहे। पोइ जॾहिं के उम्मत वटि संदसि रसूल अची वेंदो आहे ऐं उन क़ौम खे हक़ खां पूरो पूरो आगाह बि कयो वेंदो आहे ऐं उन खे बुरे भले जी ॼाण या तमीज़ बि पहिरियां खां ई अल्लाह ताला तरफ़ां ॾिनल आहे। पोइ बि जेकॾहिं हू न मञनि त उन्हनि जो फ़ैसिलो पूरे पूरे इंसाफ़ सां कयो वेंदो आहे ऐं उन्हनि सां ज़ुल्म न कयो वेंदो ऐं उहे माण्हू चवनि था त जेकॾहिं तव्हां सचा आहियो त उहो वाइदो या वईद जंहिंजी धमकी या अज़ाब जो डपु असांखे ॾियो था सो कॾहिं ईंदो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त आउं पंहिंजी ज़ात लाइ कंहिं बि नुक़सान या नफ़े जो इख्तियार नथो रखां सिवाय उन जे जेकी अल्लाह चाहे। हर उम्मत या जमायत लाइ अजुल यानी मुद्दत या वक़्तु मुक़रर आहे। जॾहिं उन्हनि जो वक़्तु या अजुल अची वेंदो त पोइ न की हिकु घड़ी पोइते थींदा ऐं न की हिकु घड़ी अॻिते थींदा। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त अव्हां कॾहिं इहो बि सोचियो आहे त जेकॾहिं संदन अल्लाह जो अज़ाब रातो रात या ॾींहं जो ओचितो अची कड़के त ही मुजरिम छा करे सघंदा। आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो इहे मुजरिम इन अज़ाब अचण जी जल्दी करे रहिया आहिनि। उन्हनि खां पुछ त जॾहिं उहो अज़ाब अची कड़कंदो त पोइ उनखे मञींदा छा। जॾहिं अज़ाब नाज़िल थी चुको हूंदनि त पोइ चयो वेंदुनि त हाणे त तव्हांखे यकीन थियो हालांकि तव्हां ई त उन लाइ तकड़ कंदा हुआ। हाणे तव्हां बदहवास छो थिया आहियो। तव्हां जूं ठठोलियूं मस्खरियूं ऐं मन मस्तियूं किॾां हलियूं वयूं। पोइ अहिड़नि ज़ालिमनि खे चयो वेंदो त हाणे दाइमी अज़ाब जो मज़ो चखो। जेकी कुझु तव्हां कमाईंदा हुआ तंहिंजी जज़ा ऐं सज़ा खां सवाइ तव्हांखे ॿियो कहिड़ो बदिलो ॾेई सघिजे थो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त छा इहो सच आहे त क़यामत ईंदी असां वरी ज़िंदा थींदासीं ऐं अज़ाब कया वेंदासीं। खेनि चयो त मूंखे पंहिंजे रब जो कसम त बराबर इहो ई हक़ आहे ऐं तव्हां अल्लाह खे हरगिज़ आजिज़ नथा करे सघो। तव्हां मरी खाक बि थी वेंदो तॾहिं बि ज़िंदा कया वेंदो ऐं हिसाब किताब खां पोइ दाइमी अज़ाब में मुब्तला कया वेंदो। ऐं क़यामत वारो ॾींहुं अहिड़ो होलनाक हूंदो जो हर गुनाहगार जेकॾहिं वाकई रोई ज़मीन जी समूरी दौलत पंहिंजे कयल करतूतनि जे बदिले में फिदिये तौरु ॾियणु चाहे त बि अज़ाब खां बची न सघंदो। ऐं अहिड़ा हक़ जा मुनकर जॾहिं अज़ाब ॾिसंदा त दिली दिल में ॾाढो लॼी ऐं पशेमान थींदा ऐं पंहिंजी निदामत खे लिकाईंदा ऐं पछताईंदा ऐं संदन विच में पूरो पूरो अदल ऐं इंसाफ़ सां फ़ैसिलो कयो वेंदो ऐं मथिन को बि ज़ुल्म न कयो वेंदो। गौर सां ॿुधो त बेशक जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो ई आहे। ऐं वरी बि गौर सां ॿुधी छॾियो त यकीनन क़यामत क़ाइम थियण बाबति अल्लाह जो वाइदो बरहक़ आहे लेकिन अक्सर माण्हू इन खे नथा ॼाणीनि। उहो ई जियारे ऐं मारे थो ऐं उहो ई आहे जंहिं ॾांहुं तव्हां सभई मोटाया वेंदो। ए इंसानो बेशक तव्हांजे रब वटां तव्हां लाइ नसीहत अची चुकी आहे यानी क़ुरान करीम। तंहिं करे उन खे सीने सां लॻायो छाकाणि त उहो जेकी कुझु रोग दिलनि या सीननि में आहे तंहिं लाइ दवा ऐं शिफ़ा ऐं ईमान वारनि लाइ हिदायत ऐं रहमत जो बाइस आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि खे चओ त ही क़ुरान अल्लाह जे फज़ल ऐं संदसि रहमत सां नाज़िल थियो आहे। तंहिं करे इन नेमत ते ख़ुशी मल्हाइण घुर्जेनि ऐं इहो भलारो क़ुरान उन्हनि सभिनी शयुनि यानी माल ऐं दौलत खां बहितर आहे जिन खे हू गॾु कंदड़ आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त कॾहिं तव्हां उन ते गौर कयो आहे त जेको रिस्क अल्लाह तव्हां लाइ नाज़िल कयो आहे उन मां तव्हां पाण कंहिंखे हलाल ऐं कंहिंखे हराम कयो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइन पुछ त छा अल्लाह तव्हांखे अहिड़ी इजाज़त ॾिनी आहे या हुकुम कयो आहे या तव्हां अल्लाह ते बहतान मणे रहिया आहियो। ऐं अल्लाह ते बहतान मणींदड़नि जो क़यामत जे बारे में कहिड़ो ज़न यानी वहम गुमान ख़्याल ऐं क़यास आराई आहे। यादि रखो त क़यामत में जज़ा ऐं सज़ा बरहक़ आहे। यकीनन अल्लाह पंहिंजे बाननि ते निहायत फज़ल करण वारो आहे लेकिन घणा माण्हू अल्लाह जो शुक्र बजा नथा आणी।
ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू कहिड़े बि हाल में हुजी ऐं क़ुरान मां खणी कुझु बि तलावत कंदो हुजी ऐं तव्हां माण्हू खणी कहिड़ो बि कमु कंदा हुजो त असीं तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। जॾहिं तव्हां उन में मशगूल हूंदा आहियो यानी तव्हांजी हर कौल ऐं फ़ैल ते शाहिदी पंहिंजे इल्म ऐं कुदरत सां हाज़िर ऐं नाज़िर रही। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब खां तिर जेतिरी बि का शइ न ज़मीन में ऐं न आसमाननि में ओझल यानी लिकियल आहे ऐं न का उन खां नंढी ऐं न का उन खां वॾी का अहिड़ी शइ आहे जेका तुंहिंजे रब खां लिकियल या ॻुझी ऐं मख़फ़ी हुजे मगर हिकु पधरे किताब यानी लोहे महफूज़ में लिखियल आहे। ॿुधी छॾियो त बेशक अल्लाह जे प्यारनि जिन पाण खे अल्लाह जे सुपुर्द करे छॾियो तिन खे न की भउ ऐं न की उहे गमगीन थींदा उहे जिन ईमान आंदो ऐं तक़वा यानी ख़ुदा तरसी परहेज़गारी ऐं फर्मा बरदारी इख्तियार कई आहे उन्हनि लाइ ई दुनिया जी हयातीअ बशारत ऐं आख़िरत में पिण ख़ुशख़बरी आहे ऐं अल्लाह जो अटल कानून कॾहिं बि बदिलबो न आहे ऐं जंहिंखे खलकण हार तरफ़ां अहिड़ी ख़ुशख़बरी मिली वञे त इहा ई वॾी मुराद माणण आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे उन्हनि मुनकरनि जूं ॻाल्हियूं गमगीन न कनि बेशक समूरी इज़त ऐं गलबो अल्लाह लाइ ई आहे जंहिंखे वणेसि तंहिंखे इज़त ॾिए ऐं जंहिंखे वणेसि ज़लील करे हू सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। खबरदार बेशक जेकी बि मखलूक आसमाननि में आहे ऐं जेकी बि ज़मीन में आहे उन जो मालिक अल्लाह आहे ऐं जेके माण्हू अल्लाह खे छॾे ॿियनि यानी पंहिंजनि हथरादू शरीकनि खे पुकारींदा आहिनि से रुगो वहम ऐं गुमान जी पैरवी कंदा आहिनि ऐं उहे रुगो अटकलूं कंदा या धुका ऐं अंदाज़ा लॻाईंदा रहंदा आहिनि। उहो अल्लाह ई आहे जंहिं तव्हां लाइ राति बणाई त जीअं तव्हां मंझंदि आराम ऐं सुकून हासिल करियो ऐं ॾींहं खे रोशन कयाई त जीअं पंहिंजे लाइ रिस्क ॻोल्हियो बेशक उन में वॾियूं निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि लाइ जेके ॿुधनि ऐं सम्झनि था उहे हक़ जा मुनकर कीअं हिदायत हासिल कंदा जेके चवनि था त अल्लाह ईसा या उज़ैर खे पुट करे वरितो आहे हू यानी अल्लाह जी ज़ात उन खां घणो मथां ऐं पाक आहे हू औलाद वग़ैरह या हर शइ खां बेपरवाह ऐं बेनियाज़ आहे जेकी कुझु आसमाननि में आहे ऐं जेकी कुझु ज़मीन में आहे सो सभु संदसि मिल्क आहे। खेनि चओ त तव्हां वटि उन ॻाल्हि जो त अल्लाह पंहिंजे लाइ पुट ठाहियो आहे को बि दलील न आहे ऐं छा तव्हां अल्लाह लाइ इहो कुझु चओ था जंहिंजी तव्हांखे ॼाण या सुध ई न आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे साफ़ चई छॾ त बेशक जेकी अल्लाह ते कूड़ मणींदा से कॾहिं बि कामयाब न थींदा भले दुनिया जी आरज़ी ज़िंदगी जा मज़ा माणे वठनि आख़िर उन्हनि जो मोटण असां ॾांहुं ई आहे पोइ असीं उन्हनि खे सख़्त अज़ाब जो मज़ो चखाईंदासीं सनन कुफ्र जे बदिले जेको हू करे रहिया आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे नूह अलैहिस्सलाम जी ख़बर पढ़ी ॿुधाए मन इबरत वठनि जॾहिं हुन पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम जेकॾहिं मुंहिंजो कयां यानी तव्हां जे विच में रहण ऐं अल्लाह जी आयतुनि सां तव्हां खे नसीहत करण ॿार बणिजी पियो आहे त पोइ मूं अल्लाह ते तवकुल ऐं भरोसो कयो आहे मूंखे तव्हां जी परवाह न आहे तव्हां पंहिंजे हथरादू शरीकनि सां मिली मुंहिंजे ख़िलाफ़ यकराई को बि फ़ैसिलो करे वठो पोइ तव्हांखे तव्हांजे फ़ैसिले में शक जी गुंजाइश या मुंझारो या बुॾतर बाक़ी न रहे पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ जेकी करणो अथव सो करियो ऐं मूंखे हरगिज़ का बि मोहलत न ॾियो ऐं पोइ ॾिसो त अल्लाह ते भरोसो करण जो कहिड़ो फल आहे ऐं तव्हांजे तदबीरनि जो कहिड़ो नतीजो थो निकिरे पोइ बि अगरि तव्हां मुंहुं मोड़ियो था त मुंहिंजो कहिड़ो नुक़सान कंदो मूं तव्हां खां हिन नसीहत जे बदिले को उजूरो त न घुरियो आहे मुंहिंजो अजुर त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे ज़िमे न आहे ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त ॿियो को मञे न मञे पर आऊं फर्मा बरदारनि मां थी रहां पोइ उनखे यानी नूह अलैहिस्सलाम खे कूड़ो कयां पोइ खेसि ऐं जेके सांस ॿेड़ीअ में सवार हुआ तिन खे असां तूफ़ान खां बचाए वरितो ऐं खेनि असां उन्हनि काफ़िरनि जो जाइ नशीन बणायो ऐं जिन असांजी आयतुनि यानी निशानियुनि ऐं मौजज़नि खे कूड़ो ॼातो तिन खे गर्क कयोसीं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त उन्हनि जो हशर छा थियो जिन खे हक़ जे इनकार ऐं सरकशीअ खां ख़बरदार कयो वियो हो वरी उन नूह अलैहिस्सलाम खां पोइ असां केतिरनि रसूलनि खे संदन या पंहिंजियुनि क़ौमुनि ॾांहुं
मोकिलियो जेके वटि पधरनि मौजज़नि सां आया, पर जंहिंखे हूअ अॻु में कूड़ो करे चुका हुआ उन ते ईमान न आंदाऊं, यानी मञण लाइ तयार न हुआ। अहिड़ीअ तरह असां हद खां लंघंदड़नि जे दिलनि ते मोहर हणी छॾींदा आहियूं। उन्हनि पैगंबरनि खां पोइ वरी मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून खे फिरौन ऐं संदसि सरदारनि ॾांहुं पंहिंजनि आयतुनि, मौजज़नि ऐं निशानियुनि सां मोकिलियोसूं त उन्हनि बि ॾाढी वॾाई ऐं हठ कयो ऐं उहे मुजरिम यानी ॾोहारी क़ौम हुआ। पोइ जॾहिं असां वटां उन्हनि वटि हक़ जी ॻाल्हि पहुती त चवण लॻा त बेशक इहो त वाकई खुलियो खुलायो ऐं पधरो जादू आहे, यानी उन्हनि बदबख्तनि अल्लाह जी निशानियुनि ऐं खुलियल मौजज़नि खे बि जादू चयो। मूसा अलैहिस्सलाम खेनि चयो त छा जॾहिं तव्हां वटि हक़ अची चुको आहे त उन्हीअ लाइ जादू चयो था, छा ही जादू आहे? हालांकि जादूगर त कॾहिं बि कामयाब न थींदा आहिनि। हुननि जवाब में चयो त छा तूं उन्हीअ लाइ आयो आहीं त असांखे इन राह खां फिराए छॾी जंहिं ते असां पंहिंजे अपन ॾाॾनि खे हलंदे ॾिठो, ऐं ज़मीन यानी मुल्क में तव्हां ॿिन्ही भाइरनि जी किबरियाई वॾेराइप सरदारी या इक़्तिदार क़ाइम थी वञे, ऐं असां त ॿिन्ही खे हरगिज़ मञण वारा न आहियूं। ऐं फिरौन पंहिंजे माण्हुनि खे चयो त हर माहिर जादूगर खे मूं वटि पेश कयो वञे। जॾहिं जादूगर अची विया त मूसा अलैहिस्सलाम खेनि चयो त तव्हांखे जेको उछलणो आहे सो उछलियो। पोइ जॾहिं उन्हनि पंहिंजा जादू उछलाया त मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त इहो जादू आहे जेको अव्हां आंदो आहे, ऐं यकीनन अल्लाह इच्छो थो उन्हीअ खे बातिल यानी कूड़ो ऐं नाबूद करे, ऐं बेशक अल्लाह कॾहिं बि फसादिन जो कम न सवारींदो आहे ऐं न जोड़ींदो आहे, ऐं अल्लाह पंहिंजे हुक्मनि ऐं फरमाननि सां हक़ खे हक़ करे ॾेखारींदो आहे। पोइ मुजरिम खणी केतिरा बि अरहा छो न थीन। पोइ मूसा अलैहिस्सलाम ते संदसि क़ौम जे कुझु नौजवाननि खां सवाइ फिरौन ऐं संदनि सरदारनि जे डप खां त मता खेनि मुसीबत में न मुब्तला कर कंहिं बि ईमान न आंदो, ऐं तहक़ीक़ फिरौन उन मुल्क में दबदबे वारो यानी सरकश ऐं हठीलो हो, ऐं बेशक हू बेकस ऐं बेवाहनि खे सताइण ऐं इज़ाइण में वाकई हद औरांगीदड़नि मां हो। ऐं मूसा अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजी क़ौम, जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे त उन ते ई भरोसो करियो। जेकॾहिं तव्हां सच पच दिल सां मञण वारा ऐं फरमाबरदार मुसलमान आहियो। पोइ उन्हनि यकदम चयो त असां अल्लाह ते भरोसो कयो, ऐं ए असांजा पालणहार, असांखे ज़ालिमनि जी क़ौम लाइ आज़माइश न बणाए, यानी असांखे काफ़िरनि जे इज़ाइण सां न परख, ऐं असांखे पंहिंजी रहमत यानी बाज फज़ल ऐं करम सां काफ़िरनि जी क़ौम खां निजात ॾे। ऐं असां मूसा अलैहिस्सलाम ऐं संदसि भाउ खे वही कयो त पंहिंजी क़ौम लाइ मिस्र में कुझु घर ठाहियो, छाकाणि त उहे काफ़िरनि जे कहर खां ख़ाइफ़ हुआ, ऐं पंहिंजनि घरनि खे क़िबलो यानी इबादत गाह बणायो, ऐं हर हाल में निमाज़ क़ाइम कयो, ऐं ईमान वारनि यानी फरमाबरदारनि खे ए मूसा अलैहिस्सलाम कामयाबी जी बशारत ॾेई छॾ। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त ए असांजा पालणहार, बेशक तूं फिरौन ऐं संदसि सरदारनि खे हिन दुनिया जी ज़िंदगीअ में ज़ेब ऐं ज़ीनत यानी ऐश जे सामान ऐं माल मताओ सां नवाज़ियो आहे, त जीअं ए असांजा रब हू तुंहिंजी राह खां माण्हुनि खे थेड़े छॾी। ए असांजा रब संदन माल मताओ खे नास कर, ऐं संदन दिलनि खे अहिड़ो सख़्त कर यानी अहिड़ी मोहर हण त जीअं हू ईमान ई न आणे, जेसी ताईं दर्दनाक अज़ाब न पसंदि। अल्लाह फरमायो त यकीनन तव्हां ॿिन्ही जी दुआ क़बूल कई वई, पोइ तव्हां ॿई साबित क़दम रहिजो, ऐं जिन खे इल्म या ॼाण न आहे उन्हनि जी राह जी हरगिज़ पैरवी न कजो। ऐं असां बनी इसराइल खे समुंड मां पार लंघायो। पोइ फिरौन ऐं संदसि लश्कर सरकशी ऐं ॾाढ करण लाइ वॾे ज़ालिमाणे अंदाज़ में संदन कढ लॻो, तां जो हू पंहिंजी फ़ौज समेत ॿुॾण लॻो त बेइख्तियार चवण लॻो त ईमान आंदम, बेशक उन रब खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे, मूं उन ते ईमान आंदो जंहिं ते बनी इसराइल ईमान आंदो आहे, ऐं आऊं हाणे मुसलमाननि यानी मञंदड़नि ताबेदारनि मां आहियां। चयो वियुसि त हाणे थो ईमान आणी, जॾहिं त तूं हिन खां अॻु नाफ़रमाननि मां हुई, फसाद बर्पा कंदड़नि मां हुई। बस अॼु असीं तुंहिंजे जिस्म यानी लाश खे बचाईंदासीं, यानी इहो नेल नदीअ में गर्क न कयो वेंदो बल्कि ॿाहिरि उछलायो वेंदो, ऐं पोइ सांढियो वेंदो त जीअं तोखां पोइ ईंदड़ नस्लनि लाइ इबरत जी निशानी बणिजे। ऐं बेशक केतिरा माण्हू असांजी निशानियुनि खां बिल्कुलु गाफ़िल आहिनि।
ऐं बेशक असां बनी इसराइल खे रहण लाइ जाइ ॾिनी ऐं जाइ बि उमदी जाइ ऐं पाक ऐं हलाल रोज़ी अता कई। पोइ तेसी ताईं इख्तिलाफ़ न कयां जेसी ताईं वटि इल्म न आयो। यकीनन तुंहिंजो रब क़यामत जे ॾींहुं उन्हीअ जो संदन विच में फ़ैसिलो कंदो ऐं खेनि चङी तरह ख़बर ॾेई छॾींदो जंहिंमें हू इख्तिलाफ़ कंदा हुआ। पोइ जेकॾहिं तोखे यानी तुंहिंजी उम्मत जे कंहिं बि फ़र्द खे हिन में शक आहे जेकी असां तो ते नाज़िल कयो आहे त उन्हनि खां पुछ जेके तोखां अॻु में नाज़िल थियल किताबनि खे पढ़ंदड़ आहिनि यानी जिन खे समावी या आसमानी किताबनि जो इल्म त आहे। बेशक तो वटि तुंहिंजे रब तरफ़ां हक़ ई हक़ आयो आहे। तंहिं करे हरगिज़ शक कंदड़नि मां न थी जाएं ऐं न वरी उन्हनि मां थी जाएं जिन अल्लाह जी आयतुनि खे कूड़ो ॼातो या कूड़ो समझो, न त तूं बि नुक़सान पाइण वारनि मां थींदे। ही खिताब बि उम्मत खे आहे। बेशक जिन ते पंहिंजे रब तरफ़ां अज़ाब जो हुकुम साबित या सादिर थी चुको आहे उहे कॾहिं बि ईमान न आणींदा तोड़े उन्हनि वटि खणी सभु निशानियूं ऐं दलील छो न अचनि त बि हरगिज़ ईमान न आणींदा जेसी ताईं दर्दनाक अज़ाब न पसंदि। पोइ अहिड़ी का वसंदी यानी बस्ती छो न थिए जो ईमान आणे हा त उन बस्तीअ जो ईमान आणो उन्हनि खे फ़ाइदो ॾिए हा। अहिड़ो को मिसाल आहे सवाइ यूनिस जी क़ौम जे जॾहिं उन्हनि ईमान आंदो त असां उन्हनि मथां दुनिया जी हयातीअ में ख्वार करण वारो अज़ाब टारे छॾियो ऐं खेनि मुद्दत ताईं आसूदो कयोसीं। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तुंहिंजो रब घुरे हा त जेके माण्हू ऐं जिन्न रोए ज़मीन ते आहिनि से सभु ईमान आणीनि हा ऐं दुनिया में एतिक़ाद ऐं अमल जो इख्तिलाफ़ ई न रहे हा। लेकिन इंसान जी तबियत में ज़अफ़ ऐं फितरत में इख्तिलाफ़ जो अंसर आहे ऐं इंसान खे क़ुव्वत इरादे सम्झ ऐं अक़ल जी अता थियण ऐं बुरे भले जी तमीज़ इनायत थियण ऐं इख्तियार इस्तेमाल करण जी इजाज़त खां पोइ तुंहिंजे रब जी इहा मशीयत न आहे त हू जबरन कंहिंखे हिदायत ते मजबूर करे। तंहिं करे छा तूं माण्हुनि खे मजबूर यानी ज़ोर ऐं ज़बरदस्ती कंदे त उहे ईमान आणी। ऐं यादि रखो त कंहिं बि नफ़्स जिंद जान या जीअ जे इख्तियार में न आहे त अल्लाह जे हुकुम खां सवाइ ईमान आणे। ऐं इहा तौफ़ीक़ रब सिर्फ़ उन्हनि खे ॾिए थो जेके अल्लाह जे तरफ़ माइल आहिनि ऐं संदन कानून जे अंदरि रहनि था ऐं संदन मुक़रर कयल हदुनि खे नथा ओरांघीनि। न इहे मुक़रर कानून खां पाण खे छुड़वाग सम्झी जेकी वणेनि सो कनि था ऐं अकुल खां कम नथा वठनि त अल्लाह उन्हनि ते कुफ्र जी पलीती या गंदगी वेझे छॾे ॾींदो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हक़ जे मुनकरनि खे चओ त आसमाननि ऐं ज़मीन में जेकी कुझु आहे तंहिंखे अखियूं खोले ॾिसो ऐं जेके माण्हू ईमान आणण ई नथा चाहिनि तिन खे न अल्लाह जूं हेतिरियूं गुनाहूं ऐं बेशुमार निशानियूं ऐं न ढिॾारण या तनबिया करण को फ़ाइदो पहुचाईंदो। पोइ छा उहे बि अहिड़नि बुरनि या अज़ाब इलाहीअ जे ॾींहं जे इंतज़ार में आहिनि जेके खाइनि अॻिन ते थी गुज़रिया आहिनि। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त पोइ तव्हीं बि इंतज़ार करियो ऐं बेशक आऊं बि तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़नि मां आहियां। पोइ जॾहिं अज़ाब जो वक़्तु अची वेंदो आहे त असीं पंहिंजे पैगंबरनि खे ऐं जिन ईमान आंदो आहे तिन खे बचाए वठंदा आहियूं। अहिड़ी तरह इहो असां ते हक़ आहे। असां इहो पाण ते लाज़िम कयो आहे ऐं इहो असांजी ज़िम्मे आहे त मोमिननि खे बचायूं। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई ॾे त ए इंसानो जेकॾहिं अञा बि मुंहिंजे दीन जे बारे में कंहिं शक में आहियो त पोइ ॿुधी छॾियो ऐं तव्हांखे अलल ऐलान ॿुधाए थो छॾियां त जिन हस्तिन या बुतनि पीरनि फ़कीरनि ऐं राहिबनि जी अल्लाह खां सवाइ तव्हां पूॼा था करियो ऐं उन्हनि जी बंदगी नथो करियां बल्कि आऊं सिर्फ़ उन जी इबादत थो करियां जेको तव्हांखे मौत ॾिए थो यानी जंहिंजे हथ में मारण ऐं जियारण आहे। ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त आऊं मोमिननि मां थियां ऐं पिणु मूंखे हुकुम कयो वियो आहे त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हिकु तरफ़ो थी पंहिंजो रुख यानी सिर्फ़ हिकु ई तरफ़ हिकु ई दीन हनीफ़ यानी सचे दीन तरफ़ कर ऐं कॾहिं बि शिरक करण वारनि मां न थिए जाए ऐं कॾहिं बि कहिड़ीअ बि हालत में अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे न पुकारजांइ जेको न तोखे नफ़ो ॾेई सघे थो ऐं न नुक़सान। पोइ जेकॾहिं तूं ईअं कयो त बेशक उन ई महल तूं बि ज़ालिमनि यानी मुशरिकनि मां थी पवंदे। ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे का तकलीफ़ पहुचाए त उन खां सवाइ ॿियो को बि न आहे
जो इहा मुसीबत तोखा टारे सघे ऐं जेकॾहिं हू तुंहिंजी चङाईअ या भलाईअ जो इरादो करे त संदसि फज़ल खे केर बि रोकण यानी मोटाइण या रद्द करण वारो कोन्हे। हू पंहिंजे बाननि मां जंहिंखे घुरे थो अहिड़े फज़ल सां नवाज़े थो ऐं हू त गफ़ूर रहीम यानी ॾाढो माफ़ कंदड़ निहायत रहम करण वारो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए इंसानो बेशक तव्हां वटि तव्हांजे रब तरफ़ां हक़ अची चुको आहे। पोइ जंहिं हिदायत हासिल कई तंहिं सिर्फ़ पंहिंजी भलाई कई ऐं जेको गुमराह थियो तंहिं बि रुगो पाण खे गुमराह कयो, पंहिंजे लाइ ई नुक़सान कयो। ऐं आऊं तव्हां ते निगहबान यानी दारूगो या राखो न आहियां। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू फ़क़त उन जी पैरवी कर जेकी तोॾा वही कयो वञे थो ऐं सब्र कर जेसी ताईं अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो सादिर फरमाए ऐं उहो ई सभिनी फ़ैसिले करण वारनि खां बहितर आहे।